नाज़रीन कुर्बानी जी तवेजो ईंदे ही शहदाद कोट जी मालकड़ी में भी खरीदारन जी जो है रश है जॾहिं त मां के ॿुधाईंदो हलां वापारियुनि पारां अघ वधीक न मिलण ऐं जेको आहे खरीदारनि पारां महांगाई जूं दाऊं ऐं जेको आहे मालकड़ी में सहूलियतुनि जी उणांद जूं जेको आहे दाऊं कयूं आहिनि त इन हवाले सां हिते मौजूद मालकड़ी में खरीदारनि माल के व्यापारियों से गाल बोल कंदासीं तो उन्हनि जो छा चवण आहे। साल तमाम घणी आ दिसो था पान हर इंसान परेशान है। पहिरीं गाल तो तेल चढ़ी विया आहिनि हर गरीब गुरबो बेचारो परेशान आ पर हाणे हर कोई सुन्नत आ जेको कंदो रहंदो आ कुर्बानी जी इन जे करे हर इंसान के फर्ज आ पंहिंजी ॻोल्हा करे थो पर हर को पंहिंजी हालत ई कंदो को गरीब आ को अमीर आ गरीब भी कंदो आ अमीर भी कंदो आ अमीर पंहिंजी हालत ई कंदो आ गरीब पंहिंजी हालत ई कंदो आ। व्यापारियुनि जूं दाऊं बि हक़ आहिनि जो उन्हनि जा तेल तमामु चढ़ी विया आहिनि। तव्हां ॾिसो त जेको रक्शे वारो 50 रुपए वठंदो त उन्हनि को 150 रुपए थो वठे त लाज़मी व्यापारी दाऊं कंदा न वीचारा उहे बि लाज़मी हिननि खे सवारी ते खणी था अचनि जानवरनि खे न समाधि न पानी आ कोई काई सहूलियत कोन्हे का खरीदार अचनि था ॾींहं ते बि कोन था सघनि वापसि हलिया था वञनि। असांजो माल उते जो उते ई आहे कुछ भी ना है किराया महंगा ने डीजल महंगो आहे गरीब माण्हू माल इहो बीठो आहे खपे ई कोन इन रेट 4,20,000 न त खरीदारी नथी आहे अञा सहूलियत ना है केड़ी सहूलियत है हिते न पानी जी सहूलियत है न कंहिं शइ जी बि दिको बि हिते ना है। किलोज़ा जो मौक़ो आहे उन जे हिसाब सां छेलो ॾिसण आया हुआसीं पर मंडी माशाल्लाह ॾाढी चढ़ियल आहे खरीदार भी आहिनि ॿुधो न रेट जेको आहे वापारी आया आहिनि कुझु रेट घटि कनि यार रेट काफ़ी इन्हनि जा हाई लॻा पिया आहिनि जीअं हर मुस्लमान पंहिंजो फ़र्ज़ बख़ूबी निभाए सघे। नहीं ये हिते घटि में घटि माना 50,000 को चढ़ियल आहे रेट इन्हनि जो गुज़िरियल साल ई भेट में हेल मंडी चढ़ियल आहे। बशीर शिला आहिनि पर ॾाढी महांगाई आहे महांगाई हिसाब सां माल बि वॾो महांगो आहे। गवर्नमेंट जेको तेल चाढ़ियो आहे न उनजो हिकिड़ो सबबु इहो बि आहे महांगाई जो त ज़ाहिर माण्हू ॿाहिरि वापारी खाए था अचनि तेल महांगो आहे किराया महांगा आहिनि हुनजे करे महांगाई आहे। वठण वारा अचनि था लख वारे जा 30-40 था चवनि सही पोइ काॾे असां पूरो थी कयूं असां वठूं था पैसा भरियूं था असां ख़बर चारे चारे गाह मरी विया आहियूं ॾींहुं राति हिते पिया को सहूलियत आहे न को पानी आहे न को नलको आहे कुझु बि आहे नलको बि असां पंहिंजे पैसनि सां पाण हणायो आहे इहो न भाई पंहिंजा आहिनि हर शइ मन बि पंहिंजो ठहियल आहे पैसनि जो न कोई बि नथो करे ठेकेदार पंहिंजा मर्ज़ी जा आहिनि वॾे वॾे डीलरनि खे पैसा ॾियनि था असांखे ॾियनि ई नथा कुझु बि पाणी हर शइ बसि वञी हुते गाॾो घुरायूं था ड्रम घुराए ते डेली 300 350 400 ड्रम जा वठनि था डेली हिन खे पैसनि ते पाणी था पीआरियूं को सहूलियत ई कोन्हे सवाल गुज़िरियल साल सही हो हिन साल में कुझु बि मज़ो कोन्हे महांगाई आहे तेल चढ़ी वियो हर शइ चढ़ी वियो काॾो माण्हू पूरत करे आया से कुर्बानी जे हवाले सां जानवर ख़रीद करण जे लाइ हिते बकरा पीड़ी ते पर हिते अघ सफ़ा वधियल आहिनि ऐं हिते बुनियादी जेके सहूलियतूं जानवरनि जे लाइ या ख़ुदि जेके ख़रीदार आहिनि या सेल करण वारा आहिनि उन्हनि जे लाइ बि मसाइल आहिनि। असां जेको आहे सो लॻा पिया आहियूं कोशिशि में त कुर्बानी जे हवाले सां को मुनासिब रेट ते को बकरो ख़रीद कयूं मगर इतने रेट्स तमाम ज़्यादा हैं इन की वजह यह है तो गवर्नमेंट की तरफा भी का सहूलत ना है खुद आवाम भी जो का सो इन हवाले से परेशान है। बाबा 4-5 ॾींहं खरीदारी सफ़ा घटि हली हाणे थोरो बाज़ार तेज़ थी आहे हाणे खरीदार जेको आहे अचनि था शायदि घणनि माण्हुनि खे जायूं न आहिनि घर नंढी जायूं टाइल्स मार्बल लॻल हर को इन मौक़े ते वठे थो अॼु 5,000 छेलो महांगो थियो आहे हले तो 70 65 70 80 लख ताईं 1,20,000 ताईं भी खपे तो छेलो महंगाई भाउ ॾिसे तो तेल महांगो थियो आहे हुकूमत जी महिरबानी इन करे महंगाई आहे रुपया वारी शइ 20 रुपए थी वई आहे मुर्शिद भी को दुआऊं कनि कोई सैयद भी दुआऊं कनि कोई मसला पीढ़ी से असर पैसे वारो वठे तो जंहिं वटि पैसो आहे गरीब नथो वठी सघे गरीब अटे में पूरो आहे साल उहा ख़रीदारी न थी आहे ॿिए हिसाब सां महांगाई बि आहे बसि रेट अची पुछा मुल करे हलिया था वञनि गरीब गुरबो नथो वठी सघे बसि जेको सौको आहे मतिलबु जंहिं वटि पैसे वारा उहो वठे थो उहा कुर्बानी में उहो मज़ो न आहे। अचनि था ॿाहिरों अचनि था कुबो कची पुल साइडनि में अचनि था मतिलबु अची खणी मतिलबु अचनि था खणी वरी हलिया था वञनि उहो मुल हुन रेट नथो मिली सघे का बि सहूलियत न आहे असांखे न ठेकेदार तरफा सहूलियत आहे तंबू भी यानी 5 पैसे ख़र्च में यानी वेठा आहियूं पानी भी 5 पैसे में भरांगा न नलको आहे न बिजली आहे न कुछ का भी सहूलियत न आहे। अॼु जेका आहे बाज़ार चुरियो आहे 10,000 फी पारू खपे थो छेलो तो मतलब रश भी चङी आहे माशाल्लाह सुभाणे जो बाज़ार अञा ॿियो थींदो बाज़ार सुठी हलंदी इंशाल्लाह उम्मीद आहे कुछ हाणे लाहौर भी माल वियो आहे कुछ अञा भरिजे भी अथो माल पड़ी जो रेट अॼु सिर लॻो पियो आहे कल्ह अञा 3 ॾींहं खां घटि हुयो अॼु माशाल्लाह सिर लॻो पियो आहे पर सुभाणे जी बाज़ार जो मौजूद ॻाल्हि सम्झ में नथी अचे असां वड़ा भी ॾिठा आहिनि सान भी ॾिठा आहिनि
सम्झ में ॻाल्हि अॼु नथी अचे सूरज माना हर रोज़ को चढ़ियल आहे पीड़ी सूमर पूरी करे ओ साढा 3 लख चवनि था को 2 लख को 5 लख को 6 लख ईअं चवनि था। कैमरामैन हसन मुजतबा खरल फिदा हुसैन जाफरी सां गॾु साजिद ज़मीर खरल मेहरान टीवी न्यूज़ शहदादकोट।